छड़ा किताब कठिया कई एतिरा किताब जो किताब ही संदसि ज़िंदगी उहा ही संदसि मिल्कियत ही उहा ही संदसि रहाइश ही उहो ही संदसि रोछण हो उहो ही पोछण हो सभु कुझु उन्हीअ जे हवाले हुयो ॿियो बाक़ी ज़िंदगीअ में कंहिं शइ ॾे तवजह कोन न माण्हू जंहिं शयुनि जे लाइ बढ़ंदा आहिनि ऐं झड़ंदा आहिनि उन्हनि जो हथु खणी रज़ा सां हलियो वियो ज़मीनूं बि हुयूं बाग़ बि हुया जॻहूं बि हुयूं मिल्कियतूं बि हुयूं पर कंहिं शइ ॾे उन तवजह कोन ॾिनी बेहिसाब किताब एतिरो इल्मु जो मां सम्झां थो त जंहिं बि मौज़ूअ ते ॻाल्हाइबो हो त ईअं लॻंदो हो त जिन साईं हाणे तयारी करे वेठो आहे मां MA वारे ज़माने में कॾहिं कंहिं कॉलेज कोन वेंदो हुउसि त वटिसि वेही रहंदो हुउसि पोइ अहिड़ो लेक्चर ॾींदा उन मौज़ूअ ते जो अंदाज़ो थींदो हो त अदब हुजे ॿोली हुजे ज़बान हुजे तारीख़ हुजे सफ़रनामो हुजे सवाना हुजे सीरत हुजे हर मौज़ूअ ते मुकमिल दस्तरस हासिल हुया हिकिड़े दफ़े वेठासीं ॻाल्हि निकिती कंहिं तारीख़ जो को मौज़ू हुयो त मां सम्झां थो त सिंध जी तारीख़ ते एतिरी ॼाण ऐं एतिरा उनवान ॿुधायूं जो मां हैरान थी वियुसि ॿुधाईंदा त शिकारपुर जेका तहज़ीब ऐं कल्चर आहे अहिड़ो कल्चर सिंध जे ॿिए कंहिं शहर खे नसीब न थियो आहे पर इन्हीअ खे मुंतक़िल कबो इन्हीअ सिंध जे कल्चर ऐं तारीख़ लिखबी पर ज़िंदगी हुननि जे वफ़ा कोन कई बहरहाल मां पंहिंजे मकाले में कुझु इहे अहवाल ॼाणाया आहिनि उन सां मूंखां मुलाक़ात काफ़ी देरि सां थी छो जो घणो वक़्तु ॿाहिरि रहिया आख़िर में हिते आया हुआ ऐं साल ॾेढ खां पोइ हिते ई संदन अचानक वफ़ात थी वई ऐं मां ॾिठो त निहायत ख़ामोशीअ सां रमज़ान जो महीनो हो नवंबर जी पहिरीं तारीख़ ई असां खेसि सिंधुआ जो उन पटीअ वारो क़ब्रिस्तान उते दफ़नाइण लाइ खणी वियासीं चंद माण्हू हुया ऐं मां सम्झां थो त उन्हनि खे बि ख़बर कोन हुई त केॾो वॾो इल्मी ख़ज़ानो असां ज़मीन में दफ़न करे रहिया आहियूं ऐं सवाइ ॿिनि टिनि माण्हुनि जे ॿियो कोन जे इल्मी अज़मत खां वाक़ुफ़ु कोन हो यकीन ॼाणो त उन वक़्तु असां ईअं सम्झोसीं त इल्मी लिहाज़ खां असां यतीम थी वियासीं हालांकि असांजा वालिदैन ज़िंदा पर इहा इल्म जी रोशनी जेका हिकिड़े शख़्स वटां मिलंदी उहा काथे वरी ॿिए हंधि नज़र कोन आई ऐं मां ईअं थो सम्झां असांजे ख़ानदान जो जेको इल्मी ओज रहियो इहा उन जी आख़िरी निशानी हुई अरबी फारसी सिंधी अंग्रेज़ी हिंदी पंजाबी ऐं सराइकी ज़बाननि ते मुकमिल उबूर हासिल हो अरबीअ में डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊदकोटे जा शागिर्द हुया अरबीअ में MA थियल आहिनि ऐं उन जे करे पंहिंजो जेको साईं फ़क़ीरुल्लाह साईं जो कुतुबखानो हो उहो सॼो कुतुबखानो संदसि हथनि मां निकितल हो चीदा चीदा किताब सदन मुताले हेठि रहिया हुआ ऐं उन्हनि किताबनि जो वॾी ज़ख़ीरो वठनि हुयो पर पोइ 1 यूनिट खां पोइ जीअं बदिल पाण इंफॉर्मेशन ऑफिसर आहे बदिली थी मुल्तान त जाते पाण हूंदा किताब उनखे खणी वेंदा ऐं हर रिसालो हर किताब ख़रीद कंदा ऐं सॼी सदन पघार हूंदी उहा किताबनि ते ख़र्च थींदी हुई एतिरे क़दुरु जो मामूली किताब मामूली रिसाल आया आहिनि अॻे जेके निकिरंदा हुआ मां कुझु जिल्द ॾिठा इंडिया खां बि रिसाला ईंदा पाकिस्तान जा पंजाब जा सिंध जा सभई रिसाला हूंदा ऐं 12 महीननि जा जिल्द कढियूं बाक़ाइदे चमड़े जो जिल्द ॾिया ऐं एतिरी रिसाले जी क़ीमत कोन हूंदी जेतिरी हुन जिल्द जी क़ीमत हूंदी ऐं उहो सभु कुझु जेको जाते रहियो उहो उते ई रहिजी वियो मरहूम दुनिया मां रुख़सत थी वियो पंहिंजो इल्मु पाण सां खणी वियो शिकारपुर हिस्टोरिकल सोसाइटी वारा मुबारकबाद जा मुस्तहक़ आहिनि जो अहिड़ा प्रोग्राम थियनि था त वरी अहिड़नि माण्हुनि खे यादि करण जो मौक़ो मिले थो बहरहाल ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि जेके मां पंहिंजे कुझु मकाले में दर्ज कयूं आहिनि बहरहाल उन्हनि माण्हुनि जो मौत इन लिहाज़ खां वॾो साने हुआ
असां वटि अॼुकल्ह ईअं थियो आहे त जेको माण्हू वञे थो त उन जो जानशीन पैदा नथो थिए इहो वॾो सान्यो आहे ईअं थींदो त हिकिड़ो वेंदो त ईअं जाइ ते कोन शागिर्द या औलाद मां या माइटनि मां को माण्हू हूंदो हो हाणे उहा ॻाल्हि कोन्हे बहरहाल अलाह साईं तौफ़ीक़ ॾींदो त उन्हनि जा जेके कम आहिनि उन्हनि खे असां यादि कंदासीं आख़िर में इन शेर सां त जोगी पंहिंजी जूए विया झुड़ जीअं नेण छिमन जोगी पंहिंजी जूए विया झुड़ जीअं नेण छिमन सुखुन साॻीअड़नि जा हींअर मझोरनि सॼो मोत मंगन अध पुठा आराम लाइ